हुकूमत पारां गरीब मुस्तहिक बेवा औरतुनि जे लाइ एहसास कफ़ालत वारे प्रोग्राम तहत जारी कयल वज़ीफ़े जे रक़म मां गैर क़ानूनी कटौती जूं शिकायतूं। एजेंट माफ़िया सरगर्म। एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत इलाइक़े जे गरीब बेवा ऐं मुस्तहिक औरतुनि लाइ हुकूमत पारां वज़ीफ़े जी रक़म जी क़िस्त जारी थींदे ई खानपुर महर में एजेंट माफ़िया सरगर्म थी वई आहे। जारी थियल क़िस्त जे रक़म मां दुकानदारनि ऐं एजेंट माफ़िया पारां 500 खां 1000 ताईं गैर क़ानूनी कटौती कई पई वञे, जिन ते एजेंट माफ़िया ऐं दुकानदारनि पारां वज़ीफ़े जी रक़म मां गैर क़ानूनी कटौती वारनि शिकायतुनि बावजूदि हुकूमत तोड़े इंतिज़ामिया को तहरुक नाहे वरितो, जंहिंजे करे औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण जो सिलसिलो पिणु जारी आहे। इन सिलसिले में मुस्तहिक औरतुनि मसमात नाज़ुल, मसमात रुबीना ऐं ॿिन काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो दाहिते चयो त एजेंटनि तोड़े दुकानदारनि पारां फी क़िस्त ते 500 खां 1000 रुपयनि ताईं कटौती करण सां गॾोगॾु क़िस्त जे रक़म जी अदायगी जो को तरीक़ेकार न हुअण करे दुकाननि आॾो औरतुनि जी रश लॻल आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त दुकानदारनि ऐं एजेंटनि पारां औरतुनि खे धिका ऐं दड़का ॾेई तज़लील पिणु कई पई वञे। हुननि वसवारनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त ग़रीब मुस्तहिक औरतुनि लाइ जारी कयल वज़ीफ़े जी रक़म जे वसूली वक़्तु औरतुनि जी थींदड़ तज़लील जो नोटिस वठी रक़म मां गैर क़ानूनी कटौती बंदि कराई वञे। अज़ीम सियाल, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कानपुर महर।